माहिरनि हिक अहिड़ी मुंडी ठाही आहे जेका मच्छरदाणीअ जो कमु करे थी। यानी हिन मुंडी में अहिड़ी दवा आहे जेका मुंडी मां आहिस्ते आहिस्ते निकिरंदी रहे थी ऐं इहा दवा माहौल दोस्त बि आहे। हिन मुंडीअ सां मच्छर अव्हां खां परे रहण ते मजबूर थियनि था। मार्टिन लूथर यूनिवर्सिटी जे माहिरनि 3D प्रिंटर सां मुंडी ठाही आहे जंहिंमें मच्छर भॼाइण वारी ख़ासि दवा भरी वञे थी। मुंडी मां थोरी थोरी दवा निकिरंदी रहे थी। हिन दवा खे IR3535 चयो वञे थो जेका ड्रिघे वक़्त ताईं कमु करे थी। IR3535 खल ऐं इंसाननि लाइ काराइती दवा आहे जेका सॼी दुनिया में इस्तेमाल कई वेंदी आहे ऐं मच्छर भॼाइण वारे लोशन में भी इन दवा खे शामिल कयो वेंदो आहे। MLU जे प्रोफेसर रेनी एंड्रोश 3D प्रिंटर सां हिन मुंडी खे ठाहियो आहे। हिन में मौजूद केमिकल आहिस्ते आहिस्ते मुंडी मां निकिरंदो रहंदो आहे। हूअं त मच्छर भॼाइण जो अमल लाॻीतो जारी रहंदो आहे पर केमिकल निकिरण जो दारोमदार गर्मी पद ते आहे। जेकॾहिं गर्मी पद 37 डिग्री ताईं हुजे त मुंडी हिकु हफ़्ते ताईं मच्छर भॼाए थी। हिन कामयाबी खां पोइ प्रोफेसर रेनी जो चवणु आहे त हू हिन मुंडी जे मुख़्तलिफ़ मॉडल्स ते जांच करे रहियो आहे ऐं मच्छर भॼाइण वारी कुवत खे वधाइण जी कोशिश करे रहियो आहे।